अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आहियां लाला फयाज़। अॼु असां सिंधी टेली फिल्म पुकार जे सेट ते हुआसीं ऐं अॼु असां वॾेरे दादा खान जे बंगले जो सेट कयोसीं ऐं वरी जंहिं लोकेशन ते हूंदासीं तव्हांखे ॿुधाईंदासीं। ख़ुशि हुजो आबाद हुजो। असांजी फिल्म पुकार जो पहिरियों ॾींहुं आहे। दुआ कजो ख़ैर सां रिकॉर्डिंग थी वञे। हीअ असांजी सॼी संगत, हे जानी पिताफ़ी साहब, महिरबानी साईं। हाँ ईअं महिरबानी चयो कर, मुफ़्त में वीडियो भरी दूँ तो जो महिरबानी चयो कर। किथे आहे हिन माण्हू खे केरु न सुञाणे आहे या केरु सुञाणे इहो कमेंट में ॿुधाइजो। यूट्यूब ते कमेंट थींदो सर तव्हांजे लाइ। असांजी कहिड़ी फिल्म जी रिकॉर्डिंग आहे थोरी तव्हांखे ॼाण हूंदी। तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां 5 मिंट कढी असांखे दीदार कराइण आया आहियो। पर हाणे 5 कलाकनि जे लाइ असां तव्हांखे हथी को करे वरितो आहे। ख़ुशि हुजो आबाद हुजो। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी।